अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोकी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त गुड न्यूज़। अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि तमामु सुठी ख़बर तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि ऐं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदुसि त सिंधी ड्रामा सोप सीरियल ॾाढनि जो ॾे जे डायरेक्टर पाण पोस्ट लिखी आहे फेसबुक ते। उन पाण असांखे व्यूअर्स खे ॿुधायो आहे त हिन ड्रामे खे हिकु दफ़ो ॿीहर चांस ॾिनो पियो वञे। उहो ड्रामो आहे ॾाढनि जो ॾे। दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे ॾाढनि जो ॾे, हिन ड्रामे खे हिकु दफ़ो ॿीहर धरती टीवी ते चांस ॾिनो पियो वञे ऐं हिन जो जेको डायरेक्टर्स आहे उहो पंहिंजा मसइला सेट करे हिन ड्रामे खे वरी धरती टीवी ते हलाइण थो चाहे। दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डायरेक्टर साहिबु साईं शिराज शाह जीलानी पंहिंजे फेसबुक अकाउंट ते हिकिड़ी पोस्ट रखी हुई त हुन डायरेक्टर साहिबु इहो चयो त हाणे वरी हिन ड्रामे ॾाढनि जो ॾे ड्रामे खे तमामु जल्द वरी हिन ड्रामे खे हलायो वेंदो ऐं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग तमामु जल्द वरी कई वेंदी। त दोस्तों, जीअं त साईं शिराज शाह जीलानी इहो ई तव्हां व्यूअर्स खे पैगाम ॾिनो आहे त हिन ड्रामे खे वरी हिकु दफ़ो ॿीहर चांस ॾिनो वियो आहे। हिन ड्रामे खे अॻिते आंदो वेंदो ऐं हीउ ड्रामो पंहिंजा परावा वांगुरु तमामु हिन ड्रामे खे मशहूरु कबो ऐं हिन ड्रामे में दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे में सैयद शिराज शाह जा पसंदि जा एक्टर्स आहिनि, साईं जा पसंदि, साईं जी चॉइस जा एक्टर्स आहिनि। तव्हांखे त ख़बर आहे साईं जो जेको पंहिंजा परावा ड्रामो हुयो उहो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो ऐं पंहिंजी मक़बूलियत माणी उन ड्रामे ऐं तमामु वॾो ड्रामो हुयो जंहिं साईं शिराज शाह साहिब जो नालो रोशन कयो। ऐं दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे। हीउ बि सफ़ा हूबहू पंहिंजा परावा ड्रामे जी कट ते हिन ड्रामे खे ठाहियो पियो वञे ऐं हिन ड्रामे में अब्बास गुल ओढाणो बि आहे बहितरीनु पंहिंजा परावा जो ऐं काफ़ी ड्रामनि जो सुठो एक्टर्स आहे ऐं बिलावल खोखर बि वॾे नाले वारो एक्टर्स आहे, उहो बि हिन ड्रामे में कमु करे पियो ऐं साईं शिराज शाह साहिबु चयो आहे त हिन ड्रामे में सुठा एक्टर्स अञा बि अॻिते आंदा वेंदा ऐं सुठनि एक्टर्स खे हिन ड्रामे में चांस ॾिनो वेंदो। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीउ तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे जी थी सघे त कास्ट चेंजिंग कई वञे, पर मूंखे नथो लॻे। हिन ड्रामे जो हाणे साॻियो ई राइटर नूर ज़ौन साहिबु हूंदो ऐं नूर ज़ौन साहिबु हिकिड़ो तमामु बहितरीनु लेखक ऐं राइटर आहे जंहिंजी डायरेक्शन में ही ड्रामो लिखियलु आहे ऐं तमामु बहितरीनु। असांखे मां पाण साईं नूर ज़ौन साहिब जो पसंदीदा व्यूअर आहियां ऐं मां उनखे चाहींदो आहियां उनजी राइटिंग डायरेक्शन मूंखे तमामु वणंदी आहे, मूंखे तमामु पसंदि ईंदी आहे छो त हुनजी हिकु अजीब दास्तान ऐं हिकु अजीब माहौल जे हिसाब सां हुनजी कहाणी लिखियलु हूंदी आहे ऐं तमामु वॾी हुनजी ज़बरदस्त कहाणी हूंदी आहे। हिन कहाणी मां साईं नूर ज़ौन खे तमामु बहितरीनु तमामु वॾी पज़ीराई मिलंदी आहे ऐं तमामु वॾी साईं खे मोट मिलंदी आहे ऐं हुन मोट साईं नूर ज़ौन साहिब खे अॻिते आंदो आहे। ईअं ई अलाह साईं कंदो साईं नूर ज़ौन साहिबु अॻिते ईंदो ऐं छो त साईं नूर ज़ौन साहिबु काफ़ी लेजेंड राइटर आहे। हुन पंहिंजी फ़न जी दुनिया में काफ़ी ड्रामा कया आहिनि ऐं हुन जेको वॾो ड्रामो कयो हुयो पत्थर दुनिया, हुन पत्थर दुनिया जा वॾा एपिसोड हुया ऐं पत्थर दुनिया खे बि अॻिते उन साईं नूर ज़ौन जी राइटिंग आंदो वियो। त दोस्तों, हीअ हुई जेका गुड न्यूज़ मां दोस्तनि सां शेयर कई। अॼोकी वीडियो जेके तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त हिन असांजी वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।